तव्हां आबादगार हो साईं त तव्हां आबादगार हो त तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हांजो थ्रेशर लॻी वियो आहे हा के हया अथव त हाणे उहे तव्हां हाणे हिते आया हो त अॼु पहिरियों दफ़ो आया हो हा उहो ई था चऊं न पहिरियों दफ़ो आया हो अच्छा तव्हां पहिरियों दफ़ो आया हा मां पहिरीं चकर आया पर चवनि था अन खां बाद हिकु चकर अॻियां बि अची हणिजांइ 20 तारीख़ खां पोइ वञो हणिजांइ 20 खां पोइ ईअं था हूंदा आहिनि अॼु 15 आहे 16 आहे 16 त 20 बि त बाबा हिननि मौलान खे उहो बि इंचार्ज हुजे न जेको तव्हांखे का सही वरंदी त ॾे न अच्छा ठीक है माना मैसेज घणनि बोरनि जो आयो आहे तव्हां ॾे तव्हां माना उहे आबादगार आहियो तव्हांखे ज़मीन घणी आहे तव्हांजी जेका मिल्कियत में आहे माना घणी खपाईंदव हाणे हिनखे जेकॾहिं कणिक तव्हां ख़रीद कनि घणी ॾींदव घणी आहे को पहिरियों दफ़ो आबादी त तव्हांजी न थी आहे न सदाईं आबादी खणंदा आहियो न घणी माना लख मण ॾींदव उहो ई थो चवां ॿुधाए न घणी आहे बाबा तूं घणी ॾींदे तोखे ओतिरो वठी जाऊं न बारदानो घणी ॾींदे मां तव्हांखे ॿुधायां त तॾहिं चवंदा आहिनि त जहिड़ा हाकिम तहिड़ी रहियत न हिनखे ख़बर आहे त मूंखे कणिक मां घणी ॾियणी आहे न हुननि खे ई ख़बर आहे त साईं कॾहिं कणिक वठणी आहे या कीअं वठणी आहे या छा में वठणी आहे सो दादा चवंदा आहिनि त जहिड़ा हाकिम रहियत तहिड़ा हाकिम सो हिते दादा मसइलो इहो आहे त ग़रीब अबोझ जेके हारी नारी आहिनि आबादगार आहिनि वीचारा त उन्हनि खे बि पंहिंजे राइट्स ऐं हक़ूक़ जी ॼाण न आहे इन असल में मां तव्हांखे नाज़रीन ॿुधायां त हिन सेंटर में जेको मुंहिंजे अचण जो मक़सदु इहो आहे त हिते माण्हुनि खे गवर्नमेंट ऑफ सिंध इलाही सारनि आबादगारनि खे उहो ॾिनो आहे मैसेज आया आहिनि त तव्हां जेको आहे उहो बारदानो वञी सेंटरनि तां ख़रीद कयो हाणे मूंखे तव्हां अंदाज़ो ॿुधायो त पूरे ज़िले में जॾहिं 2 सेंटर आहिनि हिकिड़ो मदेजी सेंटर आहे त हिते इलाही सारनि माण्हुनि आबादगारनि खे मदेजी सेंटर जे हवाले सां मैसेज अचनि था त तव्हां उते वञी करे हीउ पूरो सेंटर जेको आहे तव्हां ॾिसो फुड गोदाम ईअं ख़ाली लॻो पियो आहे सफ़ा ख़ाली ख़ाली का कणिक जी ॿोरी बि कोन्हे का ऐं तव्हांखे मां मथे माना इहा जेका बिल्डिंग आहे इहा जेका किरण जे पोज़ीशन में आहे तव्हांजी जान जेका आहे उहा ख़तरे में आहे अच्छा हा उहो ठीकु आहे मूंखे तव्हां कणिक जे हवाले सां ॿुधायो त कणिक हिते कुझु स्टॉक आहे पुराणी सुराणी घणी आहे 3000 मण आहे उहा अंदरि स्टॉक आहे अच्छा भला तव्हां मूंखे इहो ॿुधायो त हाणे हिन वक़्तु जेको हो माण्हुनि ॾे मैसेज था अचनि त वञी तव्हां सेंटर तां बारदानो वठो उहे माण्हू आया न कुझु तव्हां ॾे आया पोइ उन्हनि खे छा था चओ तव्हां पोइ अॼु छड़ी आया मैसेज त कढो हा त रोज़ जो अचनि था त हिक सां बि भयो साहब इंचार्ज मिलियो आहे केरु ईंदो अॼु बि ईंदो काएं बजे ईंदो अॼु टाइम छा थियो आहे हिकु थी वियो आहे हिकु हा भई तव्हां बि बारदाने जे हवाले सां आयो तव्हां ॾे मैसेज आयो आहे घणनि बोरियुनि जो आयो आहे त मथां ख़ाली कटे जा पैसा ॾींदनि पोइ हलो हिननि खे कटे जा पैसा मिलंदा त कणिक हेॾे कीअं खणी ईंदा हलंदी त पोइ पर
उहो साईं जेको आहे त सरकारी बोरे में कणिक पैक थींदी तॾहिं वठंदव न, या हर बोरे में वठंदव? जेकॾहिं कटे जा पैसा उन्हनि खे मिलंदा, आबादगार जेकॾहिं कणिक छा में खणी ईंदो? कणिक कटो साईं पैसनि सां वठी उहो खणी ईंदो त उहे पैसा ॾींदासीं नी बिल सां गॾु। उहो ठीकु आहे, कटो कीअं ख़बर पए त बाबा हाणे हिते तव्हां प्राइवेट कटो? कटो गवर्नमेंट जो ई आहे, ॿाहिरियां वठी ईंदा दुकान तां उते गवर्नमेंट जो ई आहे? हा, इहो ई कटो अशोक कयो अथऊं मुक़ररु जेके आहे नाम ये असां वटि सिंध में जे हिन ज़िले शिकारपुर जे इलाइक़नि में वॾे अरसे खां वठी कणिक जेका लथी आहे, कणिकनि जा थ्रेशर लॻी विया आहिनि। हाणे जेकॾहिं सेंटर ते ख़रीदारी शुरू न थी आहे, चवंदा न हुकुम ई न मिलियो आहे, ख़रीदारी शुरू ई न थी आहे, त आबादगार काॾे वञनि? आबादगार घर में कणिक रखंदा, कणिक खे का उॾाई लॻी वञे या सिक्योरिटी आहे, मींहुं आहे, बरसाति आहे, उन सां कीअं मोह ॾींदा? सो ही गवर्नमेंट जी पॉलिसी, गवर्नमेंट जेका आबादगारनि तां इहा जेका हिननि जी हमदर्दी आहे, ऐं आबादगारनि खे जेको रिलीफ थी ॾिए सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी हुकूमत, उहो तव्हांजे साम्हूं आहे। 2 हिसो फ़सुलु लही चुको आहे, थ्रेशर लॻी विया आहिनि। हाणे आबादगार अन्न काॾे ॾियनि, कीअं ॾियनि, घणे में मण कटी आहे, कीअं ॾियणो आहे? हाणे प्राइवेट बोरा आहिनि त प्राइवेट, हाणे मूंखे इहा सम्झ में ॻाल्हि नथी अचे त गवर्नमेंट ऑफ सिंध फूड खाधे वटि बोरा ई कोन्हनि के, बारदानो ई कोन्हे को। हाणे बारदानो जॾहिं कोन्हे पियो, उतां वठी पंहिंजो बारदानो पोइ उन में कणिक खणी अचो, तव्हांखे हुकूमत माना उहे बारदाने जा पैसा ॾींदी। सवाल इहो थो पैदा, प्राइवेट माना बोरनि में कणिक सरकार कीअं ख़रीद कंदी? इहो आम जेको वापारी बि उन्हनि ई बोरनि में ख़रीद कंदो, गवर्नमेंट बि उन में ख़रीद कंदी, ख़बर कीअं पवंदी? उन ते स्टैंप लॻल हूंदो आहे बारदाने ते, सरकारी बारदाने ते। इहो वरी सवाल जो जवाबु जेको आहे हितां जो भयो साहब ॾींदो, अयाज़ भयो साहब, उहो आहे ई कोन, न कंहिंजी फ़ोन थो खणे, न कंहिं सां मिले थो, न कंहिंखे सही जवाबु ई ॾिए थो। अजाए ताईं किथे आहे भयो साहब? ॿुधूं था इंचार्ज आहे, केरु आहे? साईं जो नालो छा आहे भाई तव्हां? साईं अयाज़ अहमद भयो साहब, जेके त मदे जी फूड सेंटर जा इंचार्ज आहिनि, उहे साईं जिन कोन्हनि छा? सूमर ते ईंदो?